Welcome to Time News Studios. You are watching 2 PM Bulletin. वज़ीर आज़म तरफ़ां वज़ीरिस्तान में अॼु खां इंटरनेट 3G ऐं 4G सहूलियत खोलण जो ऐलान। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े वाना में कामयाब जवान प्रोग्राम खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो आहे त आर्मी चीफ ऐं DG ISI सां ॻाल्हियुनि बाद दहशतगर्दनि तरफ़ां इम्कानी तौर 3G ऐं 4G जे इस्तेमालु करण वारे मामले जो जाइज़ो वठंदासीं। ॾखण वज़ीरिस्तान में स्कूल्स कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ बि खोलींदासीं। हुकूमत वज़ीरिस्तान में ज़ैतून जो इनक़लाब आणींदी, जंहिं बाद असां ज़ैतून जो तेल एक्सपोर्ट कंदासीं। मुंहिंजे ख़िलाफ़ लंडन मां ख़बर शाया कराए पाकिस्तान खे बदनाम कयो वियो। ख़बर छपाईंदड़ जो नालो न वठंदुसि। बरतानिया में बि थियल जांच दौरान करप्शन साबित न थी। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जो लाहौर जी एहतिसाब अदालत में ॻाल्हियूं मनी लॉन्ड्रिंग ऐं आमदनी खां वधीक असासा केस ते ॿुधणीअ दौरान शहबाज़ शरीफ़ चयो त नैब वारा क़यामत ताईं मूं ख़िलाफ़ हिक टके जी करप्शन साबित नथा करे सघनि। अदालत में नैब जे शाहिद FBI जे मुलाज़िमनि जो बयानु रिकॉर्ड करे वरितो। हाणे ही ड्रामो न हलंदो। गुमथियल माण्हुनि खे फौरी तौर आज़ादु करायो। हथकड़ी खणी अचो त जांच ऑफिसर खे जेल था मोकिलियूं। ऑफिसर्स खे जेल में विझण खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे। सिंध हाई कोर्ट जा 2 शहरनि जी गुमशुदगी बाबति केस में रिमार्क्स। ॿुधणीअ दौरान जांच ऑफिसर जी रिपोर्ट रद्द। अदालत जांच ऑफिसर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो रिमार्क्स ॾींदे चयो त सेक्रेटरी दिफ़ा ऐं घरू सेक्रेटरी खे जेल मोकिले मिसाल क़ाइमु कयो वेंदो। अदालत CPO कराची, घरू खाते ऐं वफ़ाक़ी इदारनि खे नोटिस जारी कंदे 17 फरवरी ते जवाब तलब करे वरितो। हिरासती मरकज़नि में क़ैद माण्हुनि जा तफ़सील बि पेश करण जो हुकुम। केरु केॾो बि बाअसर हुजे, इलेक्शन कमीशन ते असर न पवंदो। तव्हां देर जा हरबा छो इस्तेमालु करे रहिया आहियो? तव्हांजे अहिड़नि कमनि जे करे असांखे ॿुधणो पवंदो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां फैसल वाबडा जी नाअहलीअ लाइ दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ दौरान वफ़ाक़ी वज़ीर जे वकील ते कावड़ जो इज़हार। ॿुधणीअ दौरान फैसल वाबडा जे वकील सां मुख़ातिब थींदे चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त इलेक्शन कमीशन कंहिंजे बि दबाव में न ईंदी। फैसल वाबडा जे वकील हिकु भेरो ॿीहर नाअहलीअ जी दरख़्वास्तुनि ते एतराज़ वारे छॾिया। ॿुधणीअ दौरान फैसल वाबडा जे वकील दलील ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन वटि नाअहलीअ जूं दरख़्वास्तूं ॿुधण जो इख्तियार न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में बि नाअहलीअ जी दरख़्वास्त दाख़िल थियल आहे। इलेक्शन कमीशन फैसल वाबडा खे जवाब जमा कराइण लाइ आख़िरी मोहलत ॾेई छॾी। PS 52 उमरकोट में नंढी चूंड में मुबैना धांधलियुनि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ पार्टीज़ जो धरणो। उमरकोट शहर जे अल्लाहवाला चौक ते एहतिजाज दौरान अरबाब ग्रुप, पीर पागारे ऐं शाह महमूद कुरैशी जे हामियुनि जो वॾो अंग मौजूदु। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस हुक्मरान जमात जे चुर्च ते 8 कारकुननि खे गिरफ़्तार कयो आहे। खैरपुर वेझो पुलिस ऐं धाड़ेलनि में मुबैना मुक़ाबले दौरान हिकु पुलिस अहलकार सिद्दीक़ नारे जो शहीद, केतिराई धाड़ेल ज़ख़्मी थियण जा इतला। पुलिस ऐं धाड़ेलनि विच में फायरिंग सबबि इकनॉमिक ज़ोन वारो इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि जा अटाला बि तलब। हिकु पासे ग़रीबनि जा पैसा खाई था वञो, मथां वरी जांच में बि शामिल नथा थियो। छा अव्हां खे जेल मोकिलियूं? सिंध हाई कोर्ट तरफ़ां मनी लॉन्ड्रिंग केस में नैब सां सहकार न करण ते एजाज़ दाविद सूधो ॿियनि जवाबदारनि ते कावड़ जो इज़हार। ॿुधणीअ दौरान नैब प्रोसिक्यूटर अदालत खे आगाह कयो त एजाज़ दाविद सूधो 5 जवाबदारनि खे तलबी नोटिस जारी कया, पर जवाबदार न जांच में सहकार कनि पिया ऐं न ई इंक्वायरी में शामिल थी रहिया आहिनि। अदालत तरफ़ां जवाबदारनि खे अॼु ई नैब जी जांच में शामिल थियण जो हुकुम। नैब खे 25 फरवरी ताईं अॻु भराई रिपोर्ट पेश करण जी हिदायत। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त जवाबदारनि जाली बैंक अकाउंट में पेंशन जा किरोड़ रुपया मुंतक़िल कया। सभ खां वधीक जाली अकाउंट दादू जे रहवासियुनि जे नाले ते आहिनि।
नैब तरफ़ां जामशोरो दादू जोही ऐं KM शाह जे 50 खां वधीक माण्हुनि खे तलबी नोटिस बि जारी कया विया हुआ। ज़हरीली गैस सबबि माण्हू मरी रहिया आहिनि। 500 खां वधीक माण्हू मुतासिर थिया। छा तव्हां कराची पोर्ट ट्रस्ट खे बचाइण घुरो था? सिंध हाई कोर्ट क्यामाड़ी में ज़हरीली गैस ख़ारिज थियण वारे केस में शेफा जी रिपोर्ट रद्द करे छॾी। अदालत तरफ़ां केस ए क्लास थियण ते ॻणतीअ जो इज़हार। जस्टिस मोहम्मद अली मज़हर पुछाणो कयो त गैस केतिरी ज़हरीली हुई ऐं माण्हू छो फ़ौत थिया। एडिशनल AG सिंध चयो त हिन मामले ते कराची यूनिवर्सिटी जी रिपोर्ट अहम आहे, उन जो बि जाइज़ो वरितो वञे। जस्टिस अमजद साहतो निमास ॾींदे चयो त उन रिपोर्ट सां बि कुझु न थींदो। वाक़े खे डिघो अरसो थियण बाद नमूना वरिता वेंदा त छा मिलंदो? अदालत SSP जांच खे 11 फरवरी ते तलब करे वरितो। DG सिंध एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी खां मौत जे कारण बाबति रिपोर्ट तलब। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा इजलास साॻे ॾींहुं तलब करण जो फ़ैसिलो। जुमे ते सुबुह 10 वॻे सेनेट ऐं 10:30 वॻे क़ौमी असेंबली जो इजलास थींदो। वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाद बाबर अवान चयो आहे त मरहूम PDM रस्तनि ते रद्द थी वई, हाणे खेनि पार्लियामेंट में वापसि अचणु घुरिजे। नवाज़ लीग जी मरकज़ी अॻवान मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकुमराननि जो रोज़ानो नओं स्कैंडल साम्हूं अची रहियो आहे। अहिड़ो करप्ट टोलो पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि न आयो आहे। PTI फॉरेन फंडिंग केस में मुख्य जवाबदार ॾोह जो एतिराफ़ करे वरितो। हाणे इलेक्शन कमीशन जो कमु आहे त जवाबदारनि खे जल्द सज़ा ॾिए। कराची जी अदालत मज़ार क़ाइद बेहुरमती केस में 2 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड करे वरिता। केस जे वधीक गवाहनि खे बि पेश थियण जो हुकुम। केस जी ॿुधणीअ दौरान मज़ार क़ाइद जे सिक्योरिटी इंचार्ज ऐं कारी बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त कैप्टन रिटायर्ड सफदर ऐं मरियम नवाज़ मज़ार क़ाइद ते हाज़िरीअ दौरान सियासी नारा हणाया। नून लीग अॻवाननि सां गॾु आयल कारकुननि मज़ार खे नुक़सानु पहुचायो। सिंध जे मुहतसिब आला खां के इलेक्ट्रिक जे CEO मोनिस अलवी ऐं ॿियनि ख़िलाफ़ हरासमेंट केस जा तफ़सील तलब। सिंध हाई कोर्ट के इलेक्ट्रिक जी अॻूणी मुलाज़िमा महरीन अज़ीज़ ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान चयो आहे त सूबाई मुहतसिब अदालत खे आगाह करे त महरीन अज़ीज़ जी शिकायत ॿुधण जो मजाज़ आहे या न। अदालत सूबाई मुहतसिब आला खे महरीन अज़ीज़ जी शिकायत ते फ़ैसिलो ॾियण खां रोके छॾियो हो। के इलेक्ट्रिक इंतिज़ामिया ख़िलाफ़ हरासमेंट केस ते ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी। PIA खे न्यूयॉर्क में होटल लाइ वधीक हिकु बेल आउट पैकेज मिलण जा इम्कान। क़ौमी एयरलाइंस तरफ़ां $3.5 करोड़ जे हिक ॿिए बेल आउट पैकेज जी घुर। ज़रियनि जो चवणु आहे त इक़्तिसादी राब्ता कमेटी जे अॼोके इजलास में एविएशन डिवीज़न तरफ़ां पैकेज जी मंज़ूरी वरिती वेंदी। इज़ाफ़ी फंड्स लाइ आला इख़्तियाराती कमेटी जोड़ण जा बि इम्कान। ECC 2 सेप्टेम्बर ते न्यूयॉर्क में रोज़वेल्ट होटल लाइ 14.25 करोड़ जो बेल आउट पैकेज मंज़ूर कयो हो। नैब इरफान मंगी सूधो 7 DGs खे तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। डिप्टी चेयरमैन हुसैन असगर जी सरबराही में प्रमोशन बोर्ड जे इजलास दौरान DGs खे तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। DG लाहौर रिटायर्ड मेजर शहज़ाद सलीम, DG नैब सखर इरफान बेग, DG नैब मुल्तान अतीक चौधरी, DG ट्रेनिंग सुल्तान सलीम ऐं DG हेडक्वार्टर्स फयाज़ कुरैशी खे 21वें ग्रेड में तरक्की ॾिनी वेंदी। नैब तरफ़ां जल्द नोटिफिकेशन जारी करण जा इम्कान। ऐं सिंध जे कामूरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल 17 ऐं 18 ग्रेड जे चयन ऑफिसर्स खे पोस्टूं मिली वयूं। अनीस दश्ती गवर्नर सेक्रेटेरिएट में डेप्यूटी सेक्रेटरी मुक़रर। असगर खांगरो रिफॉर्म सपोर्ट यूनिट जो प्रोग्राम मैनेजर मुक़रर। 18 ग्रेड जे ज़ुल्फ़कार ख़ुश्क खे PDMA में रीजनल कोऑर्डिनेटर मुक़रर कयो वियो। आपाशी खाते जो सेक्शन ऑफिसर फहद जागीरानी सिहत खाते में मुक़रर। चीफ मॉनिटरिंग ऑफिसर जबार राजपूत जूं ख़िदमतूं सुई सदरन गैस कंपनी हवाले। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल 17 ग्रेड जे रिज़वान ख़ान खे सिंध फूड अथॉरिटी में असिस्टेंट डायरेक्टर मुक़रर कयो वियो। फुरकान लेगारी मीरपुर ख़ासि तालीम खाते में डेप्यूटी डायरेक्टर मुक़रर। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल 18 ग्रेड जो आसिफ जान सिद्दीकी सिहत खाते में डेप्यूटी सेक्रेटरी मुक़रर थी वियो। चीफ सेक्रेटरी जी मंज़ूरीअ बाद सर्विस एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो।